साहब, खुदा जो कसम आ, मुझे खिलाफ ये का चाल आ। तू पाण चाल पास आई हल थाने ते तुझी उते खबर पवंदी छो त मुंहिंजो नालो सूबेदार कारो आहे। मां माण्हू जी मस्ती मिटाए छॾींदो आहियां। साहब, मुझी मजबूरी जो नाजायज फायदो न खण। ये न थे जो ये शरीफ शेरल बदमाश जो रूप धारे ऐं तू पाण के लिकाइण में पूरो हो जी। अरे वरी दाबा तो नी सोब सूबेदार कारे के अरे वठी हलोस शेरल पुत्र सूबेदार वो बुध मुझे मां चुका हूं। पुलिस मुझे हथन के नस लेकिन मां के अस्पताल न पहुंचाए तो वो इतनी तड़पी तड़पी मरी वेली। शेरल पुत्र सूबेदार बुधी बिना आवाज तुझी भी का मां होती। मुझे हथन के नस जकरे तो के बुद्धि छकान मुझे मुच्छते था ऐं मुझे बुरसाड़ो तो सा फायदो आ। मां पाड़ सुभाणे थाने ते पहुंचा तो सिर्फ एतरी मोहलत ने मां जी मां के अस्पताल नहीं पहुंचाया। ठीक आ तू हाणे वन सुभाणे थाने ते अच जाए। अम्मा, ओ मुझे जीजल अम्मा, 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 ओ मुझे जीजल अम्मा, आवाज गला है मुझे अम्मा, अम्मा ज़बान खोल, गला है अम्मा, ना, 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 ना। जालिम, ओ जालिम कैसे चवड़ पे जुल्म कई रे सूबेदार। ओ कसबी कैसे चवड़ पे किस कई रे करा सूबेदार। हवा मां तुझे दुख के समझा तो तुझी मां मरी वही है मो ॾिसंदीअस। खादिम खादिम मुझी मां मरी वई जे मुखे पालियो निपायो पाले ताते जवान कयो वो मुझी मां मरी वई। मुझी मां मुझसे ॾाढो प्यार कंदी हुई मुखे ॾाढो चाहींदी हुई। हवा मां एक मुक़दस रिश्तो आहे। सब पंहिंजूं माऊं बचन सां प्यार कंदियूं आहिनि ऐं पंहिंजे बचन खे चाहींदियूं आहिनि। खादिम वो ॾाढी दुखी हुई ॾाढी दुखी हुई। हवा ये हयाती आहे ई दुख दुख ही दुख आहे हयाती। हवा जे तूं चाहीं त मां तोखे पंहिंजे घर वठी हलां। हाँ हाँ
कीअं वेंदी आहे काॾे वेंदी आहे ॾिसां थी तोखे खाधू कीअं थो वठी हले इहा असांजी रसल ई कान्हे सम्झ त तुंहिंजा माइट मरी विया जंहिं ॾींहुं तुंहिंजो संग चकी न ॾिनऊं कमाल आहे मां मां जी मां मरी रही आहे मां समझी थी न पोइ बि चवीं थी त कीअं वेंदी मगज़ ख़राब थी वियो छोकिरा मां सहेलीअ खे थी सॾियां त तोखे सिधो करे उथ जा हले निकिर हले जा कैका थो अचे निकिर हले रुगो दुश्मनी असली कम पुट करे छजे रेस आहे पुरुष कमदार मुंहिंजो नालो सूबेदार कारो आहे मां माण्हू जी मस्ती मिटाए छॾींदो आहियां ईअं तो चङनि सां पेट आहे अञा बि बची वियो माणस मुई जो संदसि ध्यानु बख़्शी न त असल पोइ मां कढी छॾियांसि मां सम्झां थो सूबेदार मां मुई शेरल जा छेड़ छिरी पिया ऐं दिमाग़ ठिकाणे लॻो ऐसा अञा बि दिमाग़ ठिकाणे न आयुसि त कंदासूंसि सम्झी त वियो हूंदो त मुंहिंजो नालो सूबेदार कारो आहे मां माण्हू जी मस्ती मिटाए छॾींदो आहियां न कम पुट कंदासीं जन्नन सां तो पिटाए ॾिस सूबेदार दावत ॾाढी हुकुम दावत खोरियूं काज वैसे असां त पहिरीं आहियूं तव्हांजा ही फूल बि तव्हांजा ई ॾियारिया अथई कर शेरल ॾाढो कोसो गरीब जा ॿार ख़ैरात में मिलियल जिंदगी गुमनाम थी गुज़ार चङनि भलनि जा वर लथा तम तू त सूबेदार वो त अञा शेरल जी कोसाण ॾिठी किथे आ अञा त मां सोग में आ तॾो खणा चकी पाड़ो कढा पुच करे छॾींदुसि अमड़ जे कातिल खे पुच करे छॾींदुसि अरे मां त मरी वई अथई अञा घर में घणियूं ज़नानियूं अथई सूबेदार रत टहकाए छॾी अंदरों बड़का पियो अंदरों शेरल जे बख खां को कोन अञा बचियो आ को कोन बचियो आ अञा या फतकी मोआ या तौबा थियो आ तौबा कर मूं चयो तौबा कर छा थो चई हाँ
अलमदीना केमिकल शॉप। हिते खुलियल हैंड वॉश, डिश वॉश, हार्पिक, ब्लीच, फिनाइल, सर्फ ऐं स्वीप दस्तियाब आहिनि। हैंड वॉश 120 रुपया किलो, हार्पिक 140 रुपया किलो, स्वीप 80 रुपया किलो, फिनाइल हाई क्वालिटी जो 120 रुपया किलो, फिनाइल नॉर्मल क्वालिटी 90 रुपया किलो, शाहीन कपड़न ऐं थावन ऐं शीशन के साफ करण लाइ 80 रुपया किलो, सर्फ गोल्डन 150 रुपया किलो, सर्फ सिल्वर 120 रुपया किलो, ब्लीच अछन कपड़न जा दाग साफ करण लाइ 80 रुपया किलो, लेमन मिक्स थावन साफ करण लाइ 120 रुपया किलो। हफ्ते जी लाइन नंबर नोट करना 03138562 तव्हां वारे यार सूबेदार ऐं ॿी पुलिस खे ज़ख़्मी करे वियो आहे शेरल। हिकु पुलिस वारो बि मूं आहे। हाणे त सफ़ा चरियो थी पियो आहे, चरियो। मोहम्मद साले काथे थी ॻाल्हि चंड में बुकी त हाणे पई आहे। रईस असांजो भाउ मारियो थी, भाउ अञा कहर न पवंदुसि, अञा दरपदर थींदो। रईस दरपदर पोतार वॾी मगी अथसि, पुलिस मारण खां सवली ॻाल्हि आहे छा? रही वेंदसि, कमु पुट थी वेंदुसि। हा सोना, ख़बर त हाणे पवंदी मुड़ुस जी। मोह को डायण रत जो चस्को लॻो अथसि, वते तो खून कंदो। तोबा तोबा, पर तव्हां ॾे ॾोह ई कान्हे, तव्हांजो बण ई किनो आहे। मोन मां फासी वियासीं। हा हा हा, अखियूं फाड़ छा थी ॾिसी? हा छा थी ॾिसी? छा थी ॾिसी अखियूं फाड़े? भाणे खून कयो आहे, पुलिस वारा मारिया अथसि, ॼाण था पकड़े करे गबा गबा कंसी। अल्लाह, सफ़ा का बेशर्मी आई, वरी थदा साह थी खणी। ओॾो ॼण को कोट खटिया हुआ, कान ने खाधो मो। हाँ हाँ, शल चट थी। एतिरो ज़ुल्म कयो जो पाण में सहण जी ताक़त हुजे। तूं त मुंहिंजी भेण आहीं, हिकिड़ो भाउ विञाई, तूं अम्मा वांगुरु ईअं छो थी करे? टिजो न ॾींहं खां जॾहिं तोरींदड़ तिखा ईंदा। ठहियो ठहियो, तोखे त रुगो पंहिंजी लोड़ी लॻल आहे। ये चटीअ में आयल आहे, जीअं वणंदो तीअं कंदासूंसि। मूंखे मुंहिंजी माउ जी सुठी पयल आहे, त हिन छोरीअ जी इज़त न आहे करणी, बसि। सभु हिसाब ॾींदो, तूं बि ॾींदी, अम्मा बि ॾींदी, ऐं हिते जो हिते ईंदो। मुंहिंजी कहिड़ी माउ आहे, कहिड़ी जन्नत हिन जे पेरनि जे हेठां सुकून सां रहंदी। मुंहिंजा मौला किथे जन्नत खे अटकाए।
लगे तो हिन सां का वार्ता कोई मुर्सी से शदीरा तव्हां मुझे ॻाल्हियूं कंदो चवंदो आहे ख़ुशीअ सां मरी पई आहे आओ न छा मुड़सा छा मुड़स जी ख़िशमत आहे छा मुड़स जी बेईमानी पर कान मां हिन वटि रहा न असां कुलहार वञी त पोइ ॾिसी अचो खड़ लॻे आराम असां चालू आहे बख्शला कुछ भी थे मुखे शेरल घुर्जे तोखे ख़बर ना है तो मुझो नालो सूबेदार कारो है मां मानू जी मस्ती मिटाए छडींदो आया साईं अॼु टी रात आहे शेरल घर कोने को मूंखे का ख़बर कान्हे का बख्शला शेरल घुर्जे इहा ॻाल्हि न ॿुधबी रुगो इहो ॿुधाए त शेरल किथे आ असां पाणे ॻोल्हींदासीं साईं मूंखे का ॻाल्हि कान्हे का साहब कुछ इज्जत जो ख्याल कर अच्छी दाढ़ी सां आहे अरे पक तो करी शेरल असां ते गोलियूं वसायूं असां जी पुलिस मुई जख्मी थी ऑफिसरन जे हथ असां था गेलचूं पोइ शेरल खे हथ कयो न असांखे छो था ॿधो अरे वॾो ख्याल थई तोखे ख़बर न आहे त मुंहिंजो नालो सूबेदार कारो आहे मां माण्हू जी मस्ती मिटाए छॾींदो आहियां अरे केले हलो थाणे ते ॾिसां कीअं नथो ॿुधाए शेरल जो शेरल तूं शींहं मुड़ुस आहीं ऐं असां कंधार मुड़ुसनि जा यार आहियूं हाणे तो वटि हथियार बि आहिनि ऐं गोलियूं बि आहिनि ऐं जबल तुंहिंजी पनाह गाह आहे रजब तूं हाँ उस्ताद मूंखे ख़बर आहे त तव्हां हिते कहिड़े जी ख़बर ॾे रजब कहिड़ी ख़बर ॾियां उस्ताद चाचे खे या नज़ीर खे पुलिस खपे वई आहे वॾी वठा लॻी पई आहे जमादार छामो आहे धरती ड्रामो करे ॾिनी अथनि इहो ख़राब थियो रजब अब पोइ पुलिस में गिरजे जमीर मां छा कयां न न मूंखे ॿुधायो त मां छा कयां वक़्त तो मुझे टिचके छा कयां मां ॿुधायो आयो मां छा कयां शेरल शींहं हुकुम कर बारूद खपई हथियार खपनी गोलियूं खपनी माण्हू मिलूं खपनी सभु तुंहिंजे हुकुम ते हूंदा मूंखे त पंहिंजे अबे ऐं अधे नज़ीर जो फिक्र आहे मिठू पुत्र बोल मिठू पुत्र बोल ना छो न तू बोले फिर ताए मोमल फिर ताई हलो सोरो खोई पे अचे आई आया साईं शहजादी वट ख़बर अथई असां सां वेल वेही विया आहिनि अधो ई मामो थाणे में आहिनि पुलिस मारींदियनि मरी वेंदा वीचारा
साईं वॾेरो चने सर तव्हांजो ई चयो मञींदो मूंखे अधो ई मामो छॾाइजो बराबरि आहे मां हुननि जो हुन में कहिड़ो ॾोह मेड़ खणी आई आहियां कुर्बान वञा भले सुहारे तां मूमल तोखे त ख़बर आहे जॾहिं सर मुंहिंजो पुख ॼाओ न आहे अम्मा अॻियां त तुंहिंजो आहे न भला हिन वीचारनि जो केरु थींदो अम्मा मां हिन भले सुहारे जे सदके दर ते वेंदीसांसि मन मरम पवेसि अल्लाह ते रख मां अल्लाह ते रख